Petition form level and another candidate. Shah Bostosar के थोड़ा सा बता दीजिए. Shah Bostosar. जेका सिंह जो अॼु मुतहदा, जेका सिंह जो अॼु जागियल आहे, जंहिं सिंध में अॼु ताव आहे, जंहिं सिंध असांजे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे सवाइ इन्हनि टिनि मलूननि जे गॾु करे छॾियो आहे. उन सिंध खे सलाम आहे, उन सिंधूअ खे सलाम आहे जिन सभिनी खे मिलायो आहे. मां सम्झां थो त सिंध जी तारीख़ में जेको हे दौर सिंध ॾिठो आहे, ॾिसे थी, इहो दौर हाणे पोइते न वेंदो, इहो दौर हाणे अॻिते वेंदो. हाणे सिंध जी जेका मौजूदा क़यादत नस्ल, जेका नई असांजी जनरेशन आहे, उहा क़तई तौर ते हिननि जी ठॻीअ खे, हिननि जे ढोंग खे तस्लीम न कंदी. हिन वक़्तु तव्हां ॾिसो त सॼी सिंध में मां सम्झां थो त हिकिड़ो नायाब क़िस्म जो फिनामिना आहे त हर माण्हू लीडर बि आहे, हर माण्हू वर्कर बि आहे, हर माण्हू फिलासफर बि आहे, हर माण्हू जेको आहे सो क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे. असांखे हिन वक़्तु कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन थी पवे त करिणो छा आहे. असांजा ॿार, असांजा वकील, असांजा हारी, असांजो मज़दूर, फार्मर सभु ॿाहिरि निकितल आहिनि. ऐं मां सम्झां थो त इहा जेका फिनामिना आहे, दुनिया जी यूनिक फिनामिना आहे, त तव्हांखे पंहिंजी क़ौम खे जाॻाइण जे लाइ कंहिं बि फ़लसफ़े जी ज़रूरत कोन थी पए. सभु माण्हू मुतहद आहियूं ऐं सभु माण्हू हाणे इहो फ़ैसिलो करे चुका आहियूं त कुझु बि थी पए, न सिर्फ़ु सिंध बचाइणी आहे, पर हिन कॉर्पोरेट फार्मिंग खे बि ख़तमु करणो आहे ऐं सिंध खे हिकिड़ो जमहूरी, हिकिड़ो ख़ुशहाल मुस्तक़बिल ॾियणो आहे, जंहिंमें सिंध जा वारिस, सिंध जे वसीलनि जा वारिस, सिंध जे हक़ हुकुमरानी जा वारिस सिर्फ़ु सिंधी हूंदा, सिंध में रहण वारा हूंदा, जिन खे सिंध सां प्यार आहे. मां सम्झां थो त जेके अॻिलीअ ताईं सिंध खे पंहिंजी माल गनीमत सम्झंदा रहिया आहिनि, उन्हनि जूं अखियूं खुली वियूं हूंदियूं, उहे बि हाणे बताल थी विया हूंदा. कल्ह हिकिड़ो बताली माण्हू तव्हां ॾिठो हैदराबाद में आयो, मूंखे सम्झ में न आई त उहो चवणु छा थो चाहे, कंहिंसां ॻाल्हाइण थो चाहे. को अहिड़ो लीडर ॾिठो हूंदो जेको पंहिंजी हुकूमत में पंहिंजे कोalition पार्टनर्स खे चवे त इहे तव्हां सां फ्रॉड था कनि, जॾहिं त तव्हां हुनजा हिसा आहियो. तव्हांखे जेकॾहिं ज़रूरत आहे, तव्हां कोalition मां निकिरो ऐं निर्वाह थी पियो ऐं पोइ चओ त यस, हाणे असां सिंध जी तव्हां सां गॾिजी जेको आहे जंग विढ़ंदासीं. पर जेकॾहिं तव्हां सरकार में बि हूंदो, तव्हां वॾनि भोतारनि खे बि ख़ुशि कंदो, त पोइ सिंध जो माण्हू तव्हांखे चङी तरह सुञाणे थो. मां तव्हांखे इहो बि कुझु गुज़ारिश कयां त हाणे हीअ ॿधी जेका आहे, इतिहाद जेको आहे, इहो कंहिं बि लसानी, कंहिं बि डिवाइड खां बालातर आहे. सुभाणे कराची में बि असां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो प्रोग्राम करे रहिया आहियूं, जंहिंमें उर्दू ॻाल्हाईंदड़, पंजाबी ॻाल्हाईंदड़, कराची में हर रहंदड़ माण्हू जेको सिविल सोसाइटी सभु शामिल थींदा. असां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट था कयूं, तव्हांखे इनवाइट था कयूं, तव्हां अचो ऐं इहो साबित कयूं त कराची में हाणे कंहिं क़िस्म जी, पाकिस्तान में कंहिं क़िस्म जी जेका इहा साज़िश थींदी रही आहे, उहा हाणे कामयाबु न थींदी. हाणे सॼी सिंध मुतहद आहे ऐं मुतहद रहंदी. पोइ ॾिसो त तव्हां सिंधू कीअं था खसे नथो. महिरबानी.